प्रोग्राम पेश करे तो साई सताबी धरती, मेज़बान शेख उस्ताद खालिक, स्टूडियो इंजीनियर सरफराज अहमद मेमन, प्रोड्यूसर अली अकबर हिंगोर जो साई सताबी धरती। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम साई सताबी धरती साण करे ऐं प्रोग्राम जी मेज़बान अवां सभिनी मानायतन ॿुधंदड़नि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार थी चवां। यकीनन हीउ जेको गीत हले थो प्रोग्राम जो टाइटल सॉन्ग आहे, तव्हां ॿुधंदा आहियो, पसंदि बि ईंदो आहे तव्हांखे। ऐं मूंखे टेलीफोन कॉल करे अक्सर मुंहिंजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे चवंदा आहिनि त अॼु असांखे या असांजे ॿारनि खे इहो तव्हां जेको हलाईंदा आहियो शुरू में कूंज तमामु घणो इहो लोकगीत पसंदि ईंदो आहे ऐं महिरबानी करे असांखे थोरो वधीक ॿुधाईंदा कयो। त अॼु मूं अव्हांजी ख़्वाहिश खे मद्देनज़र रखंदे उनखे पंहिंजे आॾो रखंदे तव्हांखे इहो गीत कोशिशि कयमि त थोरो ॿुधायां। अॼोको प्रोग्राम जो विचूर बि अव्हांखे ॿुधाई इतनी थी हलां त माहौलियाती प्रोग्राम आहे। माहौल सां जेके ठहिकंदड़ तहरीरूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे असीं अॼोके प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं साई सताबी धरती में। ऐं खोड़ सारनि मुंहिंजनि महिरबानी लिखियो आहे त माहौलियाती क्विज़ सिलसिलो जेको आहे सो हुनखे शुरू कयो वञे। ऐं आउं बार बार इहो चवंदी आहियां त शायदि या त तव्हां ॿुधो कोन था प्रोग्राम जो ॻाल्हि, माना मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे त कुणो निकिरे थो उन में बि माहौलियाती क्विज़ में, ऐं पोइ वरी उहो तारुफ़ ऐं उनजो इहो हले थो। त इन करे आउं चाहींदी आहियां त कुणे वारा या क्विज़ प्रोग्राम ॿिया बि इलाही हलनि था ऐं तव्हां जेकॾहिं सुठियूं तहरीरूं मूंखे मोकिलींदा त मुंतख़ब बहितरीनु तहरीर जेका हूंदी ऐं उनखे ज़रूरु प्रोग्राम में शामिलु कंदसि ऐं उन तहरीर खे जेको आहे सो उन प्रोग्राम जी बहितरीनु तहरीर करार ॾींदासीं। थी सघे थो उनजी पसंदि जो हिकिड़ो गीत त उहो ई हिकिड़ो हलंदो आहे, उहो गीत असां प्रोग्राम में शामिलु रखूं। अवां ख़त लिखिया आहिनि, प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं ज़ाहिर आहे त हिन प्रोग्राम में आउं घटि खां घटि मैसेज शामिलु कंदी आहियां, पर जेकॾहिं केरु घणो मजबूर कंदो आहे त पोइ उन्हनि जा नाला बि शामिलु कंदी आहियां। छो त ॿुधो था अवां प्रोग्राम ऐं यकीननि पंहिंजो फीडबैक ॾींदा आहियो त असीं ॿुधी रहिया आहियूं ऐं मूंखे ख़ुशी बि थींदी आहे त तव्हां हिन वक़्तु हीउ जेको प्रोग्राम अव्हांजे लाइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो अली अकबर हिंगोर जो असां संवारे अव्हांजे लाइ पेश कंदा आहियूं अव्हांजे ख़तनि सां तरतीब ॾेई, त असांखे बि ख़ुशी थींदी आहे। माहौल बाबति प्रोग्राम आहे, माहौल बाबति ॻाल्हियूं कंदासीं, अव्हांजे ख़तनि सां प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं। पर उन खां पहिरीं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त तूफ़ान, जी हा, तूफ़ान जो जेको ख़तरो हुयो ॿ टे ॾींहं ऐं अलाह तबारक व ताला जा लखे अहसान आहिनि, असां जेतिरा बि शुक्र अदा कयूं पंहिंजे मालिक जा उहे थोरा आहिनि। त उहो तूफ़ान जेको आहे सो टरी वियो ऐं जिथे हुनखे टकराइजणो हुयो, जिथे हुनखे वञी या तबाही करणी, अलाह पान पूरे आलम खे, पूरे संसार खे जेको आहे सो पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। हाणे ॾिसो न, हीउ वञी ओमान सां टकरायो आहे। ओमान ऐं मस्कत जा ईरान जो कुझु हिसो आहे, उते वञी तूफ़ान इहो टकरायो। ख़तरो कराची जो घणो ॿुधायो आहे, हुन सां जेका साहिली पट्टी आहे उनजे बारे में बि तव्हां ॿुधो हूंदो, अख़बारुनि में पढ़ियो हूंदो या मीडिया ते ज़ोर शोर सां इहो हलाई वई त इजा बारिश आई, इजा तूफ़ान आयो ऐं किथे इलाइक़नि में बारिशूं बि पयूं
खोड़ सारियूं पियूं आहिनि मूंखे इहा ख़बर पई आहे पर हिते हैदराबाद में बहरहाल वसकारो न थियो इन करे ऐं हुन बारे में ॿिए हंधि जिते मींहुं वसियो आहे उते अलाह साईं ख़ैरु कयो मींहुं वसियो ऐं का अहिड़ी तूफ़ान जहिड़ी ॻाल्हि कोन थी अलाह पनाह ॾिनी को ख़तरो कोन थियो को नुक़सानु कोन थियो अलाह साईं सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ऐं हमेशह हिकिड़ी दुआ हाणे आउं ज़रूरु अवां सभिनी खे ॾींदसि त अलाह करे जिथे बि रहो ख़ुशि रहो ऐं सिहत ऐं तंदुरुस्तीअ सां पंहिंजे घर में पंहिंजे बचनि ॿारनि सां प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं कोट नवाब खां मोहम्मद उस्मान बुगटी जान मोहम्मद कपरी ऐं ग़ुलाम अली बुगटी जे ख़तनि सां बुगटी बिरादरान लिखनि था त वण असांजे जीआपी जे लाइ ज़रूरी आहिनि अॼु तव्हां यकीन कयो त असांजे स्टाफ जो चओ तरफ़ ख़ूबसूरत वण पोखियल आहिनि के नंढा त के वॾा ऐं केतिरा ई मुसाफ़िर ईंदा आहिनि ऐं पखी पखण जहिड़ो की ॻेरा आहिनि झिरकियूं आहिनि शाम जे टाइम बग पखी ऐं ॿिया पखी अची वणनि ते वेहंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत ॿोलियूं ॿुधाईंदा आहिनि ॿुधी दिलि ॾाढो ख़ुशि थियो वञे ऐं असांजी सभिनी भाउरनि खे अपील आहे त वधि खां वधि वण पोखियो ऐं माहौल खे साफ़ सुथरो रखो अदा अलाह खे ख़ुशि रखे मोहम्मद उस्मान बुगटी ऐं ग़ुलाम अली बुगटी ऐं जान मोहम्मद कपरी वण जेके आहिनि सो ॾिसो तव्हांखे पाण ई हिन जो अहमियत जो अंदाज़ो थिए थो त हुन ते न रुॻो पखी था अची विया आहिनि माण्हू हुन जे हेठां वेहंदा आहिनि ऐं वण हू पखियुनि खे सुहिणा लॻंदा आहिनि इन करे कोशिशि कंदा कयो त वधि खां वधि वण पोखियो ऐं माहौल खे ख़ूबसूरत बणायो बेगना मोरिका मास्तर रब ॾिनो समो रशीद अहमद समो शकील अहमद समो शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो जो ख़त मिलियो आहे हिननि बि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं चवनि था त तमामु बहितरीनु मालूमात असांखे हासिलु थींदी आहे ऐं वधीक था लिखे थो त शहर में कलर बि असांखे जेको आहे सो पंहिंजे घेरे में आणे छॾियो आहे असां जूं जेके ज़मीनूं आहिनि से बंजर थी चुकियूं आहिनि ऐं इन्हनि में फसल घटि थियनि था ऐं जेके वण ॿूटा थियनि था से त असां सिंध हुकूमत जे ताउन सां साहेली पटी माना वण बि हू चवनि था त उहा न अहिड़े क़िस्म जा नथा थियनि जीअं थियणु घुरिजनि ऐं नथा थियनि बल्कि लिखनि था त सिंध हुकूमत जे ताउन सां साहेली पटी केटी बंदर खारो छाण ऐं शाह बंदर जाती खां वठी इन्हनि लिखियो आहे त बदीन ज़िले ताईं तिमर जा जेके वण आहिनि सो वॾी तादाद में पोखिया हुआ ऐं ॿेले खाते वारनि जी तरफ़ां इहे पोखिया विया हुआ पर तिमर जा वण जेके आहिनि से तमामु बहितरीनु थिया पर नज़र वारो कोन हो हुननि जी नज़रसानी कंहिं न कई बसि माण्हू पंहिंजा माल उन्हनि वणनि जे चौधारी विहारे छॾींदा हुआ जेके वणनि खे खाई ख़तमु करे छॾियो जिन ऐं तिमर जा जेके वण हुआ अहिड़ा त ताक़त वारा वण हूंदा आहिनि जिन जे करे काफ़ी मतिलबु माहौल जेको आहे बहितर त थींदो ई आहे काठी बि मज़बूत हिननि जी हूंदी आहे ऐं तिमर जा वण तूफ़ान जेके अचनि था बरसातूं ऐं कुदरती आफ़तूं जेके अचनि थियूं उन्हनि खे मुंहुं ॾींदा आहिनि ऐं अदा बिल्कुलु तव्हां सही चयो आहे त इहे वण ई आहिनि जेके इंसान खे इलाही मुसीबतुनि खां बचाइनि था बाक़ी तव्हां लिखियो आहे त असां वटि ऑफ़िस स्कूलनि में असां वण पोखिया आहिनि ऐं सरकारी जेके बि इमारतूं आहिनि उन्हनि में वणकारी जी वॾी तादाद पोखियल आहे ऐं मुहिम जेका आहे सा जारी सारी आहे ऐं आम माण्हू जेके आहिनि से रस्तनि शाखुनि ते काफ़ी तादाद में वण पोखे रहिया आहिनि उमेद त असांजी जेका ही दुनिया आहे क़ाइमु आहे त असां उमेद करियूं था त जेके बि आहिनि से इहो वण पोखे हिन नेकीअ में हिसो वठी सघंदा मास्तर बि ॾिनो समूह तमामु सुठी तव्हांजी अदा तहरीर जेका मूं प्रोग्राम में शामिलु कई वण तव्हां ॾिठा त केतिरा ख़ूबसूरत लॻनि था ऐं वण जेके आहिनि से असांजी अखियुनि खे बि वणंदा आहिनि अव्हांखे वणनि था सभु साह वारी जेका शइ आहे वण उन्हनि जा पसंदीदा आहिनि ऐं हूअं बि पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो ऐलान कयो आहे त हिते सयाती जेके पाकिस्तान में इलाइक़ा आहिनि उन्हनि खे फ़रोग़ ॾिनो वञे सयाती जेके जॻहियूं आहिनि जीअं उते वण त पोखियल हूंदा ई हूंदा उते वरी पाणिनि जो इंतिज़ाम कयो थो वञे आबशार लॻाया था वञे आबशार कुदरती हूंदा आहिनि पर उन्हनि खे अञा ख़ूबसूरत रस्तनि था ऐं वणनि टिणनि था अक्सर वज़ीर आज़म पंहिंजो इफ़्तिताह कंदो रहंदो आहे किथे न किथे वण पोखे ॿूटो पोखे ऐं ॿिया बि जेके माण्हू आहिनि सरकारी ऑफिसर आहिनि उहे वण पोखींदा आहिनि ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे त असां हीउ जेको प्रोग्राम पेश कयूं था इन में बि वणनि जो ई ज़िक्र आहे ऐं असां बि माहौलियात में उन्हनि सां गॾु गॾु आहियूं अलाह कंदो त असांजे बि चए जे मुताबिक़ इहो वणनि वारो सिलसिलो जारी सारी रहंदो अलाह ऐं हिन पोखण में कॾहिं बि केरु घटिताई कोन कंदो ॻोठ अकरी शरीफ़ खां मोहम्मद आलम शरबलोच वफ़ा मंसूर आलम शरबलोच परवेज़ राजा ऐं सरफराज़ राजा
परवेज़ आलम शर बलोच आहे नालो लिखियल इन्हनि माहौलियाती प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त बाजी प्रोग्राम बेहदि दिलकश ऐं सुठो हूंदो आहे माहौल बाबति तव्हां सुठी ॼाण ॾींदा आहियो ऐं अव्हांखे हिन ते को एवॉर्ड मिलणु घुरिजे छो त अव्हां 31 चंड लॻाए छॾिया आहिनि मुंहिंजा भाउ 31 14 हिकिड़ो केतिरा बि चंड लॻनि इहे सभु अव्हांजी काविशुनि जो नतीजो आहे अव्हांजा ई जेके ख़त मूंखे मिलनि था अव्हां जूं जेके तहरीरूं मिलनि थियूं असल चंड त इहे आहिनि मुंहिंजे प्रोग्राम जो बाक़ी एवॉर्ड मुंहिंजो बि तव्हां आहियो जेकॾहिं अव्हां प्रोग्राम में ख़त लिखंदा ऐं शामिलु थींदा त आउं सम्झां थी त इन खां वधीक ॿियो मुंहिंजे लाइ को बि एवॉर्ड माना नथो रखे बाक़ी तव्हां लिखियो आहे त माहौल बाबति हिकु फ़र्द न पर जेको मुकमल समाज जो टोलो आहे से सभु इन में हिसो वठनि त घटियूं ॻोठ शहर ऐं मुल्क जेको आहे उनखे ख़ुशगवार रखण लाइ वण पोखणु ऐं उन जी संभाल करणु आहे इन करे तव्हां महिरबानी करे वण ज़रूरु पोखियो बिल्कुलु वण पोखियो तव्हां आख़िर में लिखियो आहे अहमद मुग़ल खे शामिलु कंदा त हाणे ईंदड़ हफ़्ते तव्हांजी इनशा अहमद मुग़ल वारी फरमाइश ज़रूरु पूरी करण जी कोशिशि कंदासीं बाक़ी तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त वण ज़रूरु पोखियो इन नेकी में इन कार ख़ैर में हिसो ज़रूरु वठो प्रोग्राम साई सताबी धरती रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां अली अकबर हिंगोर जो अव्हांजे लाइ पेश करे रहियो आहे असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि फैज़गंज में ई मुंहिंजे ख़्याल में फैज़गंज जी पंहिंजो जो ॻोठु लिखियलु आहे अली मुराद अजरक वारो आहे ऐं हुन सां गॾु उन्हनि जा फैमिली कुझु मेंबर्स आहिनि नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि जिन मूंसां ॻाल्हायो चई त भाॼी असां तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं तमामु घणो पसंदि आहे हुन में कनीस फातिमा बि आहे ऐं अभिया कनीस बि आहे हुन खां अलावा सबा इफ़्तिखार शर बलोच बि असांजो प्रोग्राम ॿुधंदो आहे अली मुराद अजरक वारो चए थो अॼु मुंहिंजी पूरी फैमिली असांखे ख़ुशी थींदी आहे त वणनि पोखण जे बारे में अव्हां एॾी जागरता ॾियो था वण असांखे बिल्कुलु तमामु घणा पसंदि आहिनि ऐं असीं बि कोशिशि कंदा आहियूं त हिन में हिसो वठूं तव्हांजी अली मुराद अजरक वारा त तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम ॿुधो था ऐं हुन में शामिलु थिया आहियो ख़त लिखियो तव्हांजे लाइ ऐं हिन लाइ बि अव्हांजी थोराइती आहियां कोटड़ी रेलवे नुस्खान चांडियो दिलबर हुसैन चांडियो ऐं ख़ादिम हुसैन चांडियो मुख़्तसर तहरीर तव्हां लिखी आहे लिखियो अथव त प्रोग्राम सुठो आहे ऐं असांखे पसंदि आहे ऐं वधीक तव्हां लिखियो आहे त क्विज़ सिलसिलो रखो बिल्कुलु अदा क्विज़ सिलसिलो बि असीं रखंदासीं तव्हां प्रोग्राम पसंदि कयो तव्हांजी तमामु घणी महिरबानी मोहम्मद ख़ान चांडियो मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री ताबिश यूसुफ खत्री अबू मेमन जो ख़त मिलियो आहे तव्हां लिखियो आहे त फैक्ट्रियुनि कारखाननि मां निकिरंदड़ ख़तरनाक ज़हरीलो धुओं इंसाननि तोड़े जानवरनि लाइ तमामु घणो नुक़सानकार हूंदो आहे ऐं उन सां साह जूं मैसेज असां हिन माइक्रोफोन वसीले कोशिशि कंदासीं त उन्हनि ताईं पहुची वञे ऐं पोइ अव्हां ॾिसो त छा थो थिए अव्हां ख़त लिखियो अव्हांजी महिरबानी हीअ ख़त असांखे ॻोठ गुल मोहम्मद ख़ासि खेली नबी सर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासि खेली मोहम्मद अली ख़ासि खेली ऐं वफ़ा हाजी ख़ान ख़ासि खेली सिकंदर अली ख़ासि खेली ऐं ग़ुलाम दस्तगीर ख़ासि खेली लिखियो आहे हिननि बि साई सताबी धरती खे पसंदि कंदे लिखियो आहे त असांखे घणे खां घणा वण पोखणु घुरिजनि ऐं हिन जी छांव में असां खे वेहणु घुरिजे ऐं वधीक हिननि चयो आहे त इहे गर्मी जो पद घटाइनि था बिल्कुलु त गर्मी जो पद घटाइनि था इन लाइ वण ज़रूरी आहिनि तव्हां ख़त लिखियो तव्हांजी महिरबानी हीअ ख़त असांखे शहर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं निज़ाम ख़ान ज़रदारी ऐं वफ़ा गुलशेर शहर हिननि प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त वफ़ा गुलशेर शहर बि जाम साहब में ई रहंदा आहिनि हिननि अलॻि सां पंहिंजी तहरीर मोकिली आहे मफ़हूम हिकिड़ो ई आहे त वण पोखियो वणनि सां पोखण सां धरती जेका आहे तमामु ख़ूबसूरत नज़र ईंदी आहे ऐं हिन में गदलाण जी घटिताई बि थींदी आहे फैक्ट्रियुनि सिरुनि जे भठनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको किचिरो साड़ियो थो वञे उन्हनि मां निकिरंदड़ जेको धुओं आहे उहो असां साह वारी शयुनि जे लाइ इंतिहाई हानिकार आहे सो इन लाइ असांजी इहा अव्हांखे अपील आहे त वधि खां वधि वण पोखियो ऐं वण पोखे उन्हनि मां फ़ाइदा वठो वणनि जा इलाही फ़ाइदा आहिनि ऐं वण पोखणु नेकी बि आहे मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं गुलशेर शहर तव्हां ख़त लिखियो तव्हांजी तमामु घणी महिरबानी ऐं हिन तहरीर खे बि आउं पहिरीं शामिलु कंदसि ज़रूरु हिननि पहिरियों भेरो शायदि मुंहिंजे प्रोग्राम में तहरीर लिखी मोकिली आहे खोरवाह खां नज़ीर अहमद चन्ना अब्दुल कदीर चन्ना ऐं अल्लाह बख़्श चन्ना हिननि लिखिया आहिनि त अॼु असां जेके बहार में वण पहिरियों भेरो शायदि मुंहिंजे प्रोग्राम में तहरीर लिखी मोकिली आहे
खोरवा का नज़ीर अहमद चन्ना अब्दुल कदीर चन्ना दादा अला न करे जो साईं प्रोग्राम बंदि करूं वक़्तु आहे ही माहौल जो जेको प्रोग्राम आहे इहो वक़्त जी आवाज़ आहे इन करे असां हिनखे फ़िलहाल त बंदि करण जो को इरादो कोन्हे तव्हां प्रोग्राम पसंदि कयो ऐं तहरीर लिखियो तव्हांजी तमामु घणी महिरबानी हिकिड़ो गीत आहे जेको ॿुधंदा सभु ॼणा अलाए ॾिने झूणे जी आवाज़ में ऐं इलाही ॾींहंनि खां पोइ असां अलाए ॾिनो झूणे जो पंहिंजे प्रोग्राम में प्ले कयो आहे यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो असर को न थिए थो असांजे रोअण ते
पोलियो वर्कर्स की खिदमत को इंतहाई कदर की निगाह से देखा जा रहा है। सारा मुल्क कोरोना वायरस के बायस इन मुश्किल हालात में भी आपके जज्बा इंसानियत और फराइज की अदायगी पर आपका शुक्रगुजार है। पूरी कौम इस फर्ज की अदायगी में आपके साथ खड़ी है। इस कड़े वक्त में आपकी ये काविशें मुल्क की नेक नामी और सलामती का बायस बनेंगी और इन्हें हमेशा याद रखा जाएगा। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। कोरोना वायरस से महफूज रहें और घर आने वाली पोलियो टीम से बच्चों को पोलियो से बचाव के कतरे पिलवाएं। इसके अलावा करीबी मरकज़े सेहत से हिफाजती टीके जरूर लगवाएं और बच्चों का मुस्तकबिल महफूज बनाएं। पोलियो की तमाम टीमों को कोरोना वायरस की मौजूदा सूरत हाल में आपके बच्चों को महफूज तरीके से पोलियो के कतरे पिलाने की तरबियत दी गई है और हिफाजती सामान भी मुहैया किया गया है। वालिदैन से गुजारिश है कि अपने 5 साल तक की उम्र के बच्चों को पोलियो के कतरे पिलवाने के लिए इन टीमों से भरपूर ताउन करें और उन्हें पोलियो से महफूज बनाएं। पोलियो से मुताल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। प्रोग्राम साई सता बिदायती रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोस मां अली अकबर हिंगोर जो मां जे लाइ पेश करे रहियो आहे। असांखे कुझु ख़त मिलिया आहिनि पर हुन खां थोरा नाला आहिनि महिरबाननि जा जेके प्रोग्राम हिन वक़्तु ॿुधनि पिया। ॿुधो त ऐं सम्झां थी इलाही ॼणा पिया पर एॾा नाला आउं कोन शामिल करे सघंदसि। टाइम सफ़ा थोरो आहे। ख़त बि अञा पिया आहिनि। चोर जमाली में नाज़नंगर ख़ान जमाली ऐं महराब ख़ान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली ऐं ग़ुलाम क़ादिर जमाली असांजे प्रोग्राम खे ॿुधनि पिया। तव्हांजी महिरबानी। गोलाची में ग़ुलाम रसूल लोहाणी असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहियो आहे। तव्हांजी बदा महिरबानी। ऐं असांजे प्रोग्राम खे फुलक हुई तरफ़ में गुल हसन नोड़ियो पंहिंजे घर भातियुनि समेत ॿुधी रहियो आहे। तव्हांजी बदा महिरबानी। दड़े शहर में हाजी मोहम्मद साले कच्छी असांजे प्रोग्राम खे ॿुधनि पिया। अदा तव्हांजी तमामु घणी महिरबानी। पंहिंजे क़ीमती वक़्तु कढी प्रोग्राम ॿुधो पिया। ऐं असांजे प्रोग्राम खे शहर हिंगोर में मोहम्मद हसन शहर ऐं मोहम्मद अमीन ऐं मोहम्मद अनस शहर बि ॿुधी रहिया आहिनि। तव्हांजी बि महिरबानी। जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं शहर नवाब शाजिद, मीर अमान अला बिरोही, मीर हिज़्ब जान बिरोही, अमीर बख़्श चांडियो ऐं इलाही बख़्श चांडियो जो ख़त असांखे मिलियो आहे। हिननि ख़त में लिखी मोकिलियो आहे त अॼु प्रोग्राम साई सता बि धरती ॾाढे चाह ऐं शौक़ सां ॿुधंदा आहियूं, ख़त बि लिखंदा आहियूं ऐं माहौल जे बारे में मालूमात ॾींदा आहियो। असांखे पसंदि आहे प्रोग्राम ऐं माहौल जे बारे में तव्हां सवाल कंदा कयो लिसनरनि खां बहितर थींदो। बिल्कुलु अदा बिल्कुलु इहो सिलसिलो इनशाला जल्दी शामिल कबो। तव्हां ख़त लिखियो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ॻोठ बिल्लू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर, अमीर अहमद पंवर जो ख़त मिलियो आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत तहरीर हिननि लिखी आहे त अॼुकल्ह प्लास्टिक जी थेलियुनि जो इस्तेमालु तमामु घणो वधी वियो आहे। प्लास्टिक जूं थेलियूं माहौल दोस्त न आहिनि। शहरनि में उहे थेलियूं नालनि ऐं गटरनि में दाख़िल थी उन्हनि खे बंदि करनि थियूं ऐं जंहिं सां गटरनि जो जेको गंदो पाणी आहे रोडनि रस्तनि ऐं घिटियुनि में फैलिजी वञे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त प्लास्टिक जी थेलियुनि ते बंदिश विधी वञे ऐं कागज़ जूं जेके थेलियूं आहिनि से इस्तेमालु करणु घुरिजनि। बिल्कुलु अदा मोहम्मद यूसुफ पंवर असां इन बारे में पहिरीं बर्स कयो हुयो पर पाबंदी खां वधीक जेके फैलाइनि था इन्हनि ॻाल्हियुनि खे त जीअं सोपारियुनि ते या गुटकनि ते या मेनपुड़ियुनि ते पाबंदी हणी थी वञे पर हुन में कामयाबी अलाए छो नथी मिले। जेकॾहिं कामयाब तरीक़े सां इहे जेके सिलसिला आहिनि इन्हनि खे अंजाम ॾिनो वञे त उन्हनि ते बि पाबंदी विधी वञे। सोपारियूं जेके आहिनि से पंहिंजे पाड़े में पंहिंजे जेके शहर आहिनि उन्हनि दुकाननि ते न रखणु ॾिनियूं वञनि त आउं सम्झां थी बुनियादी वजह सोपारियुनि खां ई शुरू थी थिए। इन मेनपुरी या गुटकनि ताईं माण्हू वञी पहुचनि था त मुंहिंजा भाउ ॾाढो सुठो थींदो। इहे थेलियूं बि इहो ई मसालो आहे त थेलियुनि खे बंदि करण जा बि हिकिड़े दफ़ा ऑर्डर निकिता हुआ पर केर बि उन ते अमल नथो करे ऐं कानून में मुंहिंजे ख़्याल में अञा सख़्ती हुजे त हर कोई अमल ते मजबूर थी पवंदो। फ़कीर ग्रुप शहर चंबड़ जे ॻोठ ख़ान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़ ऐं मोहम्मद बिलावल उन्नड़ हिननि बि माहौलियात ते मबनी लिखनि था त प्रोग्राम नशर थी रहियो आहे सो क़ाबिल तारीफ़ आहे ऐं सिंध में मुख़्तलिफ़ वाह ऐं शाख़ुनि में जेको गंदो पाणी जो निकाल सरे आम थी रहियो आहे। को बि अमलदार या जेको आहे सो हिननि चयो आहे त दारोगो जेको आहे इन गंदे पाणी खे रोकण लाइ कानून जोड़नि त हिन साल माहौलियाती आलूदगी जे करे बरसातुनि जो जेको सिलसिलो ख़तमु थींदो पियो वञे ऐं मौसमियात खाते वारनि खे हिन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। बिल्कुलु अदा तव्हांजो मैसेज बि असां पहुचायो आहे हिन वास्तेदार ताईं इनशा ज़रूरु हिन ते अमल कयो वेंदो।
तव्हां ख़त लिखियो, तव्हांजी महिरबानी। हथोंगो खां क़ाइम मल भील ऐं जमाल मल भील जो ख़त मिलियो। लिखनि था त गदलाइण ऐं आलूदगी खे ख़तमु करणु ऐं वणनि जो वॾो इन में किरदारु आहे। असांखे खपे त घणे खां घणा वण पोखियूं। वणनि मां ॿिया बि असांखे हज़ारे फ़ाइदा आहिनि। वण कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾींदा आहिनि। वणनि मां असांखे क़ीमती काठ मिले थो। ऐं हिन लिखियो आहे त इन मां असांखे माखी खौर ऐं लाख वग़ैरह मिलंदी आहे। त हथोंगो खां क़ाइम मल भील ऐं जमाल मल भील तव्हां प्रोग्राम में ख़त लिखियो, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। हीउ ख़त मूंखे लिखी मोकिलियो आहे टंडे अलयार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासि खैली। लिखंदा रब पाक असांजे प्यारे वतन पाकिस्तान खे पंहिंजूं सभई नेमतूं अर्पे असां ते पंहिंजा वॾा अहसान कया आहिनि। असीं बि उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ राति ॾींहुं हिकु करे उनखे शादो आबाद बणाए ऐं बिल्कुलु न किबायूं ऐं घणे खां घणा वण ऐं गुल पोखे पंहिंजी धरतीअ खे संवारियूं। बिल्कुलु तव्हां सही लिखियो आहे बशीर गुल सुमरा। इनशा इन ते अमल ज़रूरु थींदो। हीउ ख़त असांखे उॾेरे लाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली खोसो जो मिलियो आहे। हिन लिखियो, अॼु असांखे प्रोग्राम तमामु घणो पसंदि आहे ऐं वणनि जो असां जेको आहे सो ॾाढो शौक़ु बि असांखे आहे ऐं असां ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे सो वणनि जिथे बि ॾिसंदा आहियूं उते पोखण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं कुझु जॻहियुनि ते त वण वॾा बि थी विया आहिनि ऐं वणनि जो क़दुरु कयो जेकॾहिं पोखियो था। ऐं मुंहिंजी सभिनी भाइरनि खे गुज़ारिश आहे त स्कूलनि में ऐं ॿनियुनि में किथे बि तव्हांखे जेकॾहिं का जॻह मिले त वधि खां वधि वण पोखियो। ग़ुलाम हुसैन खोसे जो मैसेज अवां सभिनी ताईं पहुतो। ख़त असांखे लिखी प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं वणनि पोखण जो जेको स्लोगन लिखी मोकिलींदा आहिनि। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी का नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं मुख़्तियार नाज़ जलालाणी। पंगरे खां अली नवाज़ मेमून लाला, नबील अली मेमून, नईम अली, नौमान अली, नदीम राजा ऐं एम एस फ़ान मेमून जो ख़त मिलियो आहे। हिननि बि प्रोग्राम खे पसंदि कंदे लिखियो आहे त अॼु वण पोखणु तमामु सुठो अमल आहे असांखे। ऐं मूंखे हिकिड़ो ॾुख थिए थो, आउं तहरीर लिखी मोकिलींदो आहियां, अवां उन्हनि खे शामिलु छो नथा कयो। बाक़ी मुख़्तसिर तहरीर आहे त वधि खां वधि गदलाइण खां महफ़ूज़ रहण जे लाइ वण पोखणु घुरिजनि। अली नवाज़ मेमून, अवां जो मैसेज बि असां सभिनी ताईं पहुचायो, अवां जो ख़त मिलियो, अवां जी वॾी महिरबानी। ऐं चाहियां थी कंहिंजो बि ख़त न रहे। मंसूर मरी, फरमान अली मरी, समीर जान मरी, उज़ैर जान मरी, ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी लॻ फुल ॾियूं खां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं लिखनि था त वण गुल ॿूटा घर ऐं उताकुनि जी सूंहं हूंदा आहिनि ऐं सावकी जेका हूंदी आहे सा अखियुनि खे बि तमामु घणी ख़ूबसूरत लॻंदी आहे ऐं इन खां अलावा वण ॿूटा माहौल खे बि साफ़ु बणाइनि था। बिल्कुलु अदा मोहम्मद मंसूर मरी ऐं फरमान अली मरी, अवां जो मैसेज बि असां सभिनी ताईं पहुचियो। असांजे प्रोग्राम खे ॿुधी रहिया आहिनि कुझु असांजा महिरबान, जीअं ॻोठ हाजी सुल्तान उन में प्यार अली लुंड बि असांजे प्रोग्राम खे ॿुधे पियो। कुनरी में चवन कुमार कोहली ऐं मदद अली बिरोही नवाबशाह में असांजो प्रोग्राम ॿुधे पियो ऐं सखर में सिकंदर अली शंबाणी। ख़त अञा बि कुझु रहिजी विया आहिनि जेके ईंदड़ हफ़्ते शामिलु कंदासीं। शगुफ़्ता ख़ालिक खे ॾींदा प्रोग्राम साईं सताबी धरती मां इजाज़त। प्रोग्राम पेश कयो वियो साईं सताबी धरती, ॾींहं जा 11